बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो, ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सलाम। दोस्तो, कल्ह असां रुस्तम पहलवान जो किसो शुरू कयोसीं, जंहिंजी पहिरीं किस्त तव्हांजी ख़िदमत में पेश कईसीं। इन खां अॻु असां किसो पेश कयोसीं बादशाह ऐं जादूगर जो। उहो किसो ॿिनि किस्तुनि जो हुयो। हिकिड़ी किस्त अपलोड कईसीं, ॿी किस्त असां खां मिसिंग थी वई, जंहिंजे करे खोड़ दोस्तनि जा कमेंट आहिनि त उहो ॿियो किसो ॿीहर अपलोड कयो। बराबरि असां बि संभालियोसीं, असां खां साॻियो ई किसो अपलोड थी वियो हो, पहिरीं किस्त वारो। ॿी किस्त असां खां अपलोड न थी, मिसिंग थी वई। सो उन जे करे दोस्तनि जी राय खे मान ॾींदे अॼु असां जादूगर ऐं बादशाह वारो किसो जेको उन जी पहिरीं किस्त त तव्हांजे अॻियां पेश थियल आहे, बाक़ी ॿी किस्त जेका आहे उहा पेश कयूं था। ऐं रुस्तम वारे किसे जी ॿी किस्त उहा वरी तव्हांजी ख़िदमत में पहिरीं कल्ह पेश कईसीं, ॿी सुभाणे पेश कंदासीं। असांखे तव्हां दोस्तनि जे राय जो बि हिकिड़ो एतिराम करिणो पवे थो। उन खे मद्देनज़र रखंदे अॼु बादशाह ऐं जादूगर उन जी पहिरीं किस्त जेका पेश कईसीं ऐं ॿी किस्त असां खां मिस थी वई हुई, साॻी अपलोड थी वई। सो उन जो ॿियो किसो जेको आहे तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हाणे पहिरीं किस्त दोस्तनि ॿुधी, पहिरीं किस्त मां थोरी तव्हांखे मुख़्तसर ॿुधाए वञा त स्पेन जेको मुल्क आहे, हिन महिल दुनिया में स्पेन मुल्क आहे, ईसाई मुल्क आहे। कंहिं दौर में हुन ते मुस्लमाननि जी हुकूमत हुई, गादीअ जो हंधु हुनजो गरनाता हो। उते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो, वॾो दिलेर बादशाह हो, पहलवान बादशाह हो, मुस्लमान बादशाह हो, माना मुस्लमाननि जे दौर जी ॻाल्हि आहे। सॼी उमिरि हुन जंगनि में गुज़ारी, छो जो सॼे यूरोप जे विच में उहो हिकिड़ो मुस्लमान मुल्क हुयो, चौधारी ईसाई रियासतूं हुयूं, तंहिंजे करे हुन सां हिन जूं पयूं झड़पियूं जंगियूं हलंदियूं। सॼी उमिरि हिन जंगनि में गुज़ारी, पंहिंजे मुल्क जे वेझो ॼण कंहिंखे कोन्हनि नाई। हाणे जॾहिं हिन जी उमिरि अची वॾी थी त हिन सोचियो त भणा मां सॼी उमिरि जंगनि में गुज़ारी आहे, काश जेकॾहिं हे आख़िरी पंहिंजो टाइम जेको आहे त सुकून सां गुज़ारिया हा, सुकून सां हुकूमत हलाया हा। पर इहो आहे त चौधारी दुश्मन मुल्क आहिनि, मुल्क जो बचाव बि करिणो आहे। उहो हिन महिल हॾ बि कोन्हे को, उहो जज़्बो जोश बि कोन्हे को। उहो बादशाह ॼणनि में परेशान हुयो। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह जे दरबार में मिस्र मुल्क मां हिकिड़ो हकीम हुजे, हकीम नजूमी हुयो, हकीम बि हुयो। उहो अची हिकिड़े ॾींहुं हिन जे दरबार में, मिस्र जो हुयो, 200 साल खां मथे हुन जी उमिरि हुई। उहो अची हिन जे दरबार में पियो। इब्राहिम इब्न अयूब हुनजो नालो हो। उन दौर में हुनजी वॾी हाक हुई, दुनिया में हुनजी वॾी हाक हुई, हुनजे हिकमत जी, हुनजे नजूम जी वॾी हाक हुई। उहो जो हिन जे दरबार में आयो, बादशाह हुनखे ॾाढी इज़त ॾिनी, बादशाह पंहिंजो ख़ासि माण्हुनि में हिनखे शामिलु कयो। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह हुन सां वेही ॻाल्हि कई त यार, मुंहिंजी दिली तमन्ना आहे त जेकर आख़िरी वक़्तु मां सुकून सां गुज़ारिया, पर इहो आहे त दुश्मन चौधारी दुश्मन आहिनि, सो सुकून सां रही कोन थो सघां। सॼी उमिरि जंगनि में आंदी अथमि, सोचां पियो त जेकर आख़िरी उमिरि मां पंहिंजी सुकून में गुज़ारियां, उहा बि तॾहिं थींदी जॾहिं मुल्क महफ़ूज़ हूंदो न। हर वक़्तु खुटको आहे, हर वक़्तु खुटको आहे। पोइ हुन हिनखे चयो त मां मिस्र में रहियो आहियां, असुल अरब हुयुसि। पोइ जॾहिं मुस्लमाननि मिस्र फतेह कयो त मां बि चई त वरी मिस्र में ॼायुसि, रहियुसि मिस्र में। पोइ चई त उते मिस्र में तव्हांखे ख़बर हूंदी त मिस्र जा फिरौन अची गुज़रिया आहिनि, कंहिं पुराणे दौर में, हज़रत मूसा वारे दौर में मिस्र जा फिरौन। उहे जॾहिं बादशाह मरंदा हुआ त पंहिंजे लाइ क़बर ठहिराईंदा हुआ, पर आम क़बर न हूंदी, उनखे सॾिबो हो, अॼु था उनखे सॾनि अहराम। तव्हां यूट्यूब ते बि ॾिठा हूंदा, किताबनि में पढ़िया हूंदा। उन दौर में मिस्र में जादू बि हुयो, नजूम बि हुयो,
चई मूंखे ॼण ॾाढो शौक़ु हुयो, मूंखे ॾाढो ॼण शौक़ु हुयो। चई उन्हनि ॾींहंनि में मां उते हिकिड़ो मिस्री जादूगर हुयो, उन जो ॾिठो हुउमि त उन पंहिंजे शहर जे बचाव जे लाइ हिकिड़ो जादूअ ज़रिए अहिड़ो तिल्सम तयारु कयो हो जंहिंमें हिकिड़ो घटो हुयो, घटे जे मथां कुकड़ हुई। पोइ घटो हर वक़्तु अहिड़ो सिस्टम रखियो हुई जो फिरे पियो, पर जॾहिं बि को दुश्मन हुनजे मुल्क ते काह करे ईंदो हो त घटो फिरणु बंदि करे उन पासे ॾे मुंहुं कंदो हो जितां दुश्मन अचे, ऐं घटो ॾे मुंहुं कंदो हो, ऐं कुकुड़ जेको आहे त बांग ॾींदो हो। बांग एॾे वॾे आवाज़ में ॾींदो हो, सॼे शहर खे, सॼी तरह खे ख़बर पवंदी त बाबा ख़तरो आहे, दुश्मन अचे थो। ऐं घटे जो मुंहुं ॾिसी सम्झंदा हुआ त एॾां दुश्मन अचे थो त उहो पंहिंजे मुल्क जो बचाव कंदा। पोइ चई ॼण मां उन जो ॾिठो, मूंखे पाण शौक़ु थियो त मां जादू सिखां ऐं इहो मतिलबु इहे इल्म सिखां। पोइ चई मूंखे कंहिं ॾसु ॾिनो त इहे मिस्र जा जेके अहराम आहिनि, 3 वॾा अहराम हुया, उन में जेको विचों अहराम हुयो, जे इहो जेको बादशाह हुयो इहो वॾो जादूअ जो शौक़ीन हूंदो हो, वॾो जादूअ जो शौक़ीन हूंदो हो। पोइ चई त मां कुझु माण्हू हथु करे, मज़दूर तौरु माण्हू हथु करे, पोइ चई उहो अहराम जेको हुयो मिस्र जेको वॾो अहराम हुयो उनजी मां खोटराई हेठां शुरू कई, हेठां उहो तमामु वॾा सख़्तु वॾा वॾा उन ते पथरनि जो ठहियलु हूंदो आहे, मणी मणी पथरनि जा, ईअं जीअं सिर हुजे ईअं ब्लाक लॻल हूंदा आहिनि, सॼो पथर जो ठहियलु हूंदो आहे। पोइ चई मां उनखे सिरिंग करे खोटिरियो। कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी सिरिंग तयारु थी, मां हेठि वञी उन अहराम में हेठि पहुतुसि। वॾो अहराम हुयो। पोइ चई जेको कब्रिस्तान वारो एरियो हुयो, जॾहिं उन में पहुतुसि त पोइ उते आयुसि, ॾिठुमि त बराबरि विच ते बादशाह जेको हुयो, उन बादशाह जी मम्मी लाश खे मसाला हणी महफ़ूज़ कंदा, उनखे मम्मी चवंदा। उहो बादशाह जो लाश पियो हो। पोइ चई उनखे मथां पनी टाइप अहिड़ो को कपिड़ो विढ़ियलु हुयो, कपिड़ो विढ़ियलु हुयो। पोइ चई मां उहो हुनजो लाथो, उहो लाथुमि, उहो जो लाथुमि त ॾिठुमि त बादशाह जे छातीअ ते किताबु हो पियो, ऐं उहो किताबु जेको हुयो सो माण्हुनि जो चवणु हुयो त उहो किताबु हज़रत आदम अलैहिस्सलाम जीअं दुनिया में आयो त उनखे मिलियो हो, उन खां पोइ नसुल दर नसुल हर हिक खे थींदो, आख़िर हज़रत सुलेमान वटि आयो। हज़रत सुलेमान जेके बि बैतुल मुक़दस में जॻहियूं ठहिरायूं, अजाइबात ठहिराया, उहे उन किताब जे इल्म मां उन ज़रिए हुन जिननि देवनि परियुनि ते कंट्रोल कयो। सो हाणे मां उन किताब जे ज़रिए मां पाण इल्मु हासिलु कयो आहे। सो तुंहिंजी जेकॾहिं इहा दिली तमन्ना आहे बादशाह सलामत, त मां तोखे अहिड़ो तहफ़ुज़ करे थो ॾियां। पोइ हुन बादशाह शहर जे ॿाहिरां चौधारी जबल हुयो, पोइ उन जबल जे मथां हुन पंहिंजो कमु शुरू कयो। हिकिड़ो वॾो ठुल्ह ठहिराए, उन ते हिकिड़ो गोल कमिरो ठहिराई, गोल कमिरो ठहिराए वरी उन जे मथां वरी हिकिड़ो बोतो माण्हूअ जो ठहिराई, हिकिड़े सिपाहीअ जो बोतो ठहिराई, उहो ठहिराई, उन जे हथ में हिकिड़ो गुर्ज़ ॾिनई, ऐं हेठि जेको कमिरो हुयो उन कमिरे खे 4 दरियूं, चइनी पासनि लाइ 4 दरियूं ॾिनई। 4 दरियूं ॾेई वरी उन हर हिकु दरीअ वटि हिकिड़ी हिकिड़ी टेबल रखाई, हिक हिक टेबल ते वरी हुन सिपाहियुनि जा बोता रखाया। इहो सॼो सिस्टम बादशाह खे वठी आयो, तयारु करे जॾहिं बादशाह खे वठी आयो, बादशाह ॾिठो, बादशाह खे ॾेखारियईं त ॿुधाईंसि त हे सिपाही जेको आहे इहो नेज़ो खयूं बीठो आहे, हिन महिल नेज़ो खयूं बीठो आहे तुंहिंजे शहर जे मथां, माना ईअं सम्झो तुंहिंजे शहर जी हिफ़ाज़त थो करे। जॾहिं बि दुश्मन किॾां ईंदो त इहो सिपाही रुख फेरे नेज़ो ओॾे कंदो, नेज़ो ओॾे कंदो, तोखे ख़बर पइजी वेंदी त दुश्मन हेॾां थो अचे। पोइ जिॾां अचे थो उन दरीअ वटि अची बीहंदे, उते बेंच पई जेका टेबल मां रखाई आहे उन ते सिपाहियुनि जा बोता रखाया अथनि, तूं ॾिसंदे त उन्हनि में चुरपुर हूंदी, हेॾे होॾे थींदा, बाक़ाइदे जीअं जंग में थींदा आहिनि। पोइ हे नेज़ो हिकिड़ो हुनखे ॾिनई, चई त हिन नेज़े जी जेकॾहिं थोरी ठोकर हुनखे ॾींदी सिपाहियुनि खे त दुश्मन जे फ़ौज में भाॼ अची वेंदी, ॾुजु अची वेंदो, उहे मोटी वेंदा। पर जे चाहीं त मां उन्हनि खे मारियां त पोइ इन नेज़े जी चुंबूं जीअं हणंदे बाक़ाइदे उहे मरंदा वेंदा। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो बादशाह ख़ुशि थियो। पोइ बादशाह चयसि जेको तूं चयो त मां तोखे ॾियां। हुन चयो ॿियो न, मूंखे शहर जे ॿाहिरि हिकिड़ो गार हुयो, चई मूंखे उते जेको आहे त मां रहंदुमि, उते मूंखे रहण जो बंदोबस्तु करे ॾे। बादशाह चयो त फ़क़ीर आहे, फ़क़ीराणो हिसाबु अथसि, छा हिन जी रिहाइश ते कहिड़ो ख़र्चु ईंदो। पर जेॾी महिल हुन उते कमु शुरू करायो, बाक़ाइदे जीअं बादशाही महल जो थींदो आहे सॼो सिस्टम उते हुन गार में रखायो, बाक़ाइदे सॼो बादशाही सिस्टम। पर हाणे बादशाह ते जो हुन अहसान कयो त बादशाह हुन ख़र्च जी परवाह कान कई। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ हुन रखी चयसि त बाबा मां अकेलो आहियां, मूंखे राग नाच लाइ बि बंदोबस्तु करे ॾे।
उन दौर जे हिसाब सां बादशाह हुनखे ॻाइणियूं ॾिनियूं, राग नाच जे लाइ ॾिनियूं, मतिलबु बादशाह हुनजो तमामु घणो ख़्यालु कंदो हो। हाणे उन खां पोइ जॾहिं बि को दुश्मन जी फ़ौज अचे पई, ईअं हिकु ॿ दफ़ो दुश्मन जी फ़ौज अचे पई, ॾिसनि त सिपाही नेज़ो ओॾे पियो करे त बादशाह तकड़ में अची उन कमरे में पियो पहुचे। पोइ बादशाह उन खे ठोकर न पियो हणे, पर चुंब पियो हणे, चुंब पियो हणे त उहे सिपाही मरनि पिया, सिपाही मरनि पिया। ओचितो हुननि खे ख़बर ई न पई पए त केॾां, दुश्मन खे ख़बर ई न पई पए त केॾां तीर आयो, केॾां नेज़ो आयो, माना सिपाही मरी वियो। ईअं बादशाह माना हाणे बेख़तरे थी वियो, बादशाह सफ़ा बेखुटके थी वियो। इहे 2-3 अहिड़ियूं जंगियूं थियूं जो बादशाह घर वेठे, जीअं अॼोके दौर में चइजे त हिकिड़ो एटम बम हितां वेही हणे, मीज़ाइल हितां वेही हणे, माना ईअं बादशाह वेही जंग खटे पियो। उन खां पोइ बाक़ाइदे दुश्मननि में हिरास पइजी वियो। दुश्मननि में को बि कंहिं मुल्क खे ताक़त न पई थिए त को बादशाह ते काह करे अचे, बादशाह ॾे चढ़ी अचे। हाणे ॼण बादशाह खे ॿाड़ थी पई त अचनि त मां हिननि खे मारियां, अचनि त मां हिननि खे मारियां, छो जो बादशाह जो त टको बि ख़र्चु न पियो थिए। कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठुनि त जेको सवार हुयो, उन सवार जो नेज़े जो रुख मटियल हुयो, नेज़े जो रुख मटियल हुयो। बादशाह आयो, बादशाह अची ॾिठो त सिपाहियुनि में वरी चुरपुर कान आई। जेके हुते टेबल ते सिपाही जा बोता हुन रखराया हुआ, हुन लसियोसि त उहे चुरपुर कंदा, ओॾे चुरपुर कान आई, पर हुनजो रुख फिरियल हो। बादशाह पंहिंजे फ़ौज जो दस्तो मोकिलियो त तव्हां इन साइड ते वञो त को दुश्मन अचे थो। उहे विया, हेॾे होॾे ॻोल्हे, हुननि खे को बि दुश्मन नज़र न आयो, पर हिकिड़ी छोकिरी हथु करे आया, हिकिड़ी माई वठी आया, ईसाई छोकिरी उहा वठी आया बादशाह वटि। बादशाह जे दरबार में उन महिल उहो साॻियो हकीम बि वेठो, त बादशाह खे ॿुधाइनि त बादशाह सलामत, असांखे ॿियो कुझु बि कोन, बाक़ी इहो आहे त हीअ छोकिरी असांखे हुते हथु आई आहे। बादशाह ॾिठी, तमामु सुहिणी सेबती, भला कपिड़ा, गह गठा पातल, बाक़ाइदे बादशाही घराणे जी पई लॻे। हुन इहो ॿुधायसि त मां जेको आहे सो तुंहिंजे दुश्मन मुल्क जे बादशाह जी धीअ हुअसि, सो उहो जंग करण पे आयो तोसां, पर जॾहिं हिते पहुतो त अलाए ख़बर ई न पई त हुनजा सिपाही कीअं मरी विया। मुंहिंजो पीउ सौदाई थी वियो, मां इहा हिते अकेली रहिजी वई आहियां, तुंहिंजा सिपाही मूंखे वठी आया आहिनि। बादशाह खे ॾाढी उहा वणी, पर उहो जेको हकीम हुयो, उन हकीम बादशाह खे चयो त बादशाह, इन छोकिरी मां तोखे नुक़सानु पवंदो, तंहिंजे करे भलो थी त इन खे तूं मुंहिंजे हवाले कर। हिन चयसि त न, बादशाह जो एॾो हुन ते राज़ थी वियो। बादशाह चयसि त ॿियो जेको तूं चईं त मां ॾियां, बाक़ी मां हीअ तोखे न ॾींदुसि। हुन चयसि बाबा तूं नथो सम्झी, हीअ जेका आहे हिन औरत मां तोखे नुक़सानु पवंदो, हिन औरत मां तोखे नुक़सानु पवंदो। हिन चयो भले उहो नुक़सानु पए त पए, तूं जेको ॿियो कुझु चईं त मां तोखे ॾियां, बाक़ी हीअ तोखे मां न ॾींदुसि, हीअ मां तोखे न ॾींदुसि। पोइ हुन घणो जो ज़ोर रखियुसि त बादशाह कावड़जी दरबार मां उथी वियो, ऐं हकीम वींदे वींदे चयसि बादशाह चईं थो, पर तोखे इन मां नुक़सानु पवंदो, इन मां तोखे फ़ाइदो कोन पवंदो, इन मां तोखे फ़ाइदो कोन पवंदो। बादशाह त हुनजी ॻाल्हि खे कन लाटार करे छॾी। हकीम हाणे वियो हलियो, हाणे असां हितां ॿियो किसो शुरू था कयूं। हकीम वञी पंहिंजे गार में पहुतो, उहो बि कावड़जी वियो। बादशाह आयो पंहिंजे महल में। हाणे उन छोकिरी जेका हुई, बादशाह हाणे उन खां हाल हवाल वठणु पियो चाहे, उन खे ख़ुशि रखणु पियो चाहे, पर बादशाह ॻाल्हाए, उहा छोकिरी रुॻो ॿुधे, बादशाह खे वरंदी कंहिं बि क़िस्म जी न पई ॾे, वरंदी जेका आहे सा कंहिं बि क़िस्म जी न पई ॾे। बादशाह खिल भोग करे, हुन सां हुजतूं करे, पर हुनजे मुंहं ते का मुर्क न हुजे, हुनजे मुंहं ते का बि मुर्क न हुजे। बादशाह वॾा वस कया हुनखे ख़ुशि रखण जे लाइ, पर माना हुनजे मुंहं ते मुर्क न पई अचे, बादशाह सां खिली न पई ॻाल्हाए। बादशाह दरबार छॾे ॾिनी, बादशाह ॾींहं राति सिर्फ़ु रुॻो हुनखे ख़ुशि करण में वेठो हुजे, तमाशा कराए, राग नाच कराए, मश्करियूं कराए, त जीअं हिन जे मुंहं ते मुर्क अचे, को हिन जो ख़्यालु मट थिए, पर हिन जे तबियत में को फेरो न आयो। बादशाह हाणे इन धंधे सां लॻो पियो, बादशाह खां दरबार विसरी वई, बादशाह खां मुल्क विसरी वियो। बादशाह खां जो मुल्क विसरी वियो त शहर में चिमियूं गोयूं थी वयूं, त बाबा बादशाह हाणे पीरीअ में ख़राबु थियो आहे, बादशाह खां मुल्क पंहिंजो विसरी वियो आहे। बादशाह सॼो ॾींहुं हुन ईसाई छोकिरी आहे, उनखे राज़ी करण में बादशाह रुधो पियो आहे। इहे भर पासे में दंगा फसाद थियण लॻा, बग़ावतूं थियण लॻियूं। हिकिड़े ॾींहुं त बाग़ियुनि जो लश्कर ओचितो महलात खे वकोड़े वियो, त माना बादशाह खे हाणे का परवाह कान्हे, का रयत जी हुकूमत जी बादशाह खे परवाह कान्हे, बादशाह खे रुॻो हिन ईसाई छोकिरी जी परवाह। महल खे अची, महल जे चौधारी बाग़ी जेके सो वकोड़े विया, बग़ावत करे महल जे चौधारी अची विया। माना हुननि जो इहो इरादो हो त हिन छोकिरी खे बि मारियऊं ऐं बादशाह खे मारियऊं।
बादशाह खे जॾहिं ख़बर पई त भणा हाणे मुंहिंजे इन तबियत जे करे मुल्क में हेॾो थी वियो आहे, हिते बादशाह बि थोरो पाण संभालियो। इहो आहे त सॼी उमिरि हुन बाक़ाइदे दिलेर हुयो। इहो आहे त हिन महिल खणी हुनजी पीढ़ी हुई पर दिलेर हुयो। जंगियुनि सां सॼी ज़िंदगी हिन जंगियुनि में गुज़ारी। माना उहो साॻियो हिन में ॾिठईं जो त बराबरि मुंहिंजी थधाई जे करे भणा मुंहिंजा माण्हू मुंहिंजे साम्हूं थिया आहिनि। बादशाह कुझु आज़मूदेगार सिपाही जेके हुते महल में हुयसि, ईमानदार सिपाही, उहे साण करे बादशाह ॿाहिरि निकितो। बाग़ियुनि जी लश्कर सां अची बादशाह दिलेरीअ सां विढ़ियो ऐं थोरो लश्कर हुयो। बादशाह हुन बाग़ियुनि खे भॼाए छॾियो। फ़िलहाल वरी शहर में आराम थी वियो। पर हाणे बादशाह खे ॼण थोरो खुटको थिए पियो। हे छोकिरी बि बादशाह खे, ईसाई छोकिरी, उहा बादशाह खे मतिलबु हिकिड़ो वठि कोन पई ॾे। हिकिड़े ॾींहुं बादशाह वरी उन साॻे नदियूं में हकीम वटि वियो, जेको हाणे हुते पंहिंजे गार में रहंदो। बादशाह वञी हिनखे चयो त यार तो मूंखे सच चयो त इन कैदियाणी मां तोखे फ़ाइदो न पवंदो। बेशक तोखे इल्मु आहे, जादू ॼाणी थो, नदियूं ॼाणी थो, तोखे माना ॼण अॻुवाट ख़बर पइजी वई त मूंखे इन मां फ़ाइदो न पवंदो। पर यार मूंखे हाणे ॿुधाए त मां इन मुसीबत खे कीअं टारियां। मुल्क में बग़ावत थी वई आहे। हकीम चयसि बादशाह मां तोखे उन ॾींहुं बि इहो चयो हो, हिन महिल बि इहो थो चई त इन छोकिरीअ खे पाण वटां कढ। सॼी ख़राबी जो बुनियादु इहा ई आहे, इनखे कढ, पाणी ठापुर थी। बादशाह चयसि यार तूं वरी बि ॻाल्हियूं ईअं थो करीं न। इहो त मां तोखे बि जवाबु ॾिनो हुउमि न, इन जो त इम्कान ई न आहे। इन जी ॻाल्हि न कर। बादशाही वञे त मुंहिंजी भले वञे, पर इन खे मां न कढंदुसि। मां इन खे न कढंदुसि। हकीम चयसि पोइ त ईअं थींदो त ॿई तबाह थी वेंदो, तूं बि मरंदे, हीअ बि मरंदई, मुल्क में बग़ावत थी वेंदी। बादशाह चयसि त मूंसां डप जूं ॻाल्हियूं न कर। मां तोसां भलो हलियो आहियां, थोरो मुंहिंजो ख़्यालु कर। मूंखे अहिड़ी का सलाह ॾे जो हे मुसीबत न थी मूंखे वरायो आहे, मां उन्हनि खां बचां। बाक़ी इहो आहे त यार हिन महिल मूंखे बादशाही हुकूमत जी परवाह न आहे। मां रुॻो इहो थो चाहियां त मूंखे आराम खपे, सुकून हुजे, टेंशन न हुजे। मां चाहियां थो त मूंखे हिकिड़ी अहिड़ी आराम जी जाइ हुजे जंहिंमें मां बादशाही ऐं दुनिया जे ॿियनि फ़िक्रनि खां आज़ाद थी वक़्तु गुज़ारियां। बाक़ी जेका उमिरि आहे उहा सुख सां गुज़ारियां। भले बादशाही वञे त वञे, बाक़ी हिन खे मां कोन छॾींदुसि। हिन जे करे ई त मां चवां थो त माना हाणे सुकून सां गुज़ारियां। त मूंखे तूं सलाह। हकीम चयसि भला जे न मां तोखे अहिड़ी जाइ ठाहे ॾियां त मूंखे एवज़ में छा ॾींदे? एवज़ में मूंखे इनाम कहिड़ो ॾींदे? बादशाह चयसि मां तुंहिंजो क़दुरु कयो आहे, तूं पाण इनाम मुक़ररु कर, जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि। मां तोसां कसम थो खणां, जेको चवंदे मां तोखे ॾींदुसि। हकीम चयसि बादशाह तो इरम जो बाग़ ॿुधो आहे? इरम जे बाग़ जो क़ुर शरीफ़ में ज़िक्र आहे। चई तो इरम जो बाग़ ॿुधो आहे? बादशाह चयसि हा मां ॿुधो बि आहे, क़ुर शरीफ़ में इन जो पढ़ियो बि अथमि। माण्हू बि ॻाल्हि कंदा आहिनि। हकीम चयसि इहा ॻाल्हि सची आहे, मां इहो इरम जो बाग़ पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। तोखे ख़बर आहे त मां अरब हुयुसि, मिस्र में रहंदो हुयुसि। मां हिकिड़े बदवी अरब जो पुटु हुयुसि। बदवी माना जेके लॾा हूंदा आहिनि। नंढो हुयुसि त मूंखे बाबे उठ वठी ॾिना, मां बाबे जा उठ चारींदो हुउमि। हिकिड़े ॾींहुं चारींदे चारींदे मुंहिंजो हिकिड़ो उठ गुम थी वियो, विञाइजी वियो। मां ॾाढो उठ खे ॻोल्हियो, संभालियुमि जो त उठ खुटल आहे। मां ॾाढो उठ खे ॻोल्हियो, मूंखे पतो ई न पियो। चयमि त हाणे मोटी वेंदुसि त बाबो मार ॾींदो। बाबे खां डिॼां पियो, अब उठ ॻोल्हणो आहे। सॼो ॾींहुं डुकियुसि पर मूंखे उठ जो ॾसु ई न मिलियो। ओ मूंखे राति थी वई, मां वापसि कोन वियुसि। वरी ॾींहुं थियो, वरी ॻोल्हियुमि, मूंखे उठ जो धपो ई न पियो। नेठि अची ॿेपहरी थी, थकिजी हेॾे होॾे डुकियुमि पियो, उठ खे पियो ॻोल्हियुमि। ॾिसां त हिकिड़ो खूह आहे, उन खूह जे कप ते हिकिड़ो खजीअ जो वणु आहे। खूह जे कप ते, खूह जे मथां हिकिड़ो खजीअ जो वणु हो। मां ॾाढो थकिजी पियो हुउसि, उठ बि कोन लथो, बाबे जो बि डपु पियो थिए। सो उते अची ॿेपहरीअ जो मां थकिजी
ऐं उन खजीअ जे वण हेठि अची वेही रहियसि। खजीअ जी छांव हुई, साम्हूं खुई जो हुई त थधिकार लॻो पियो, थकल हुउसि। मूंखे निंड वठी वई। वरी चई त अलाए ईअं पंहिंजे ई ख़्याल में मूंखे सुजाॻी थी। केॾी महिल बि थी रब थो ॼाणे, पर मूंखे सुजाॻी थी। जीअं जो मां अखि पटियां, अड़े हे छा, न खूह न खजी न उहो मुल्क न मैदान, हे छा? ॾिसां त वॾा कुशादा मैदान, रस्ता, बाज़ारूं लॻियूं पियूं आहिनि, पर साह वारो हिकिड़ो बि न आहे, न माण्हू न को जानवर न को पखी। वॾो हिकिड़ो शहर मूंखे ॾिसण में आयो, वॾो आलीशान बादशाही शहर हुजे, पर माण्हू छेणो मूंखे ॾिसण में न आयो। मतिलबु माण्हू छा, पर साह वारो ई मूंखे ॾिसण में न आयो। उथियुसि, सॼो शहर घुमियुमि, बाक़ाइदे बादशाही शहर हुजे, पर मूंखे को साह वारो उते नज़र न आयो। हलंदो हलंदो हिकिड़ी आलीशान इमारत हुजे, अची उते पहुतुसि। जेॾी महिल उते पहुतुसि, उन जे पासे में हिकिड़ो अहिड़ो त सुहिणो बाग़ हो, जो बाग़ में जो आयुसि त मज़े मज़े जा उन में मेवेदार ऐं छांव ॾियण वारा वण हुजनि, हौज़ हुजनि, फुहारा हुजनि, सुहिणा सुहिणा गुल हुजनि, पर उते बि मूंखे को माण्हू छेणो ॾिसण में न आयो जेको हिननि जो वास वठी आहे इहे मेवा खाए। मां परेशान थी वियुसि त भला केॾो त सुहिणो बाग़ आहे, इहो त निठ कंहिं हयो हूंदो, के माण्हू हूंदा, पर को माण्हू ई कोन्हे, को शहर में त कोन्हे, पर हिन बाग़ में बि कोन्हे। मां चयो पुछा ॻाछा कयां, ॾिसां भला हिन जो राज़, भला ॻोल्हियां, मन को माण्हू मिले, ख़बर त्यार त वठां। चई ॻोल्हींदे ॻोल्हींदे हेॾां होॾां थींदे थींदे तां त मां शहर खां ॿाहिरि निकिरी आयुसि। जीअं जो मां शहर खां ॿाहिरि निकिरी आयुसि, ईअं ओचितो जो कंध वराए पोइ ॾिसां, अड़े हे छा, न शहर न हो खूह न हे बाग़, मतिलबु का बि शइ न। साॻो जेको आहे त मां उते जिथे खजीअ जे वण हेठि सुतो पियोसि उते बीठो। अड़े हे छा, कुझु बि कोन्हे। थोरो अॻिते हलियुसि, हिकिड़ो कुराड़ो मूंखे फ़क़ीर ॾिसण में आयो। तकिड़ो वियुसि, वञी मां उनखे पकड़ियो। मां उनखे चयो यार हे मूंसां छा थी वियो आहे, मुंहिंजो उठ विञाइजी वियो हो, मां अची सुतुसि, उठ बि कोन थो लभे, निंड पियोसि, निंड मां जाॻियुसि त हे इसरार ॾिठुमि। वरी जीअं ॿाहिरि निकितुसि त हाणे त कुझु बि कोन्हे, हे छा आहे? मूंखे फ़क़ीर चयो त भाउ हे जेको तो इहो ॾिठो न, इहो ही इरम जो बाग़, जेको दुनिया में मशहूरु हुयो कंहिं वक़्त में, जंहिंजो क़ुर शरीफ़ में बि ज़िक्र। इहो बाग़ कॾहिं कॾहिं को माण्हू भुलिजी वेंदो आहे, रस्तो भुलिजी वेंदो आहे, पर सो बि कॾहिं कॾहिं भुलिजी वियल माण्हुनि खे नज़र ईंदो आहे। जीअं तूं चईं थो, तो ॾिठो, ॾिसंदड़ घड़ीअ लाइ ॾाढो ख़ुशि थींदो आहे, पर वरी ओचितो हुन जे अखियुनि अॻियां उहो गुम थी वेंदो आहे। आस पास में रुॻो वरी साॻो ऋणपट। अबा तोखे ख़बर आहे त इन जी हक़ीक़त छा आहे? मां चयोमांसि ॿुधाए। हिन चयो त भाउ पुराणे ज़माने में हिन इलाइक़े में आद जी क़ौम रहंदी, हज़रत नूह जे ख़ानदान मां हिकिड़ो माण्हू हुयो, शदाद नालो हुयुसि, शदाद इब्ने आद, पीउ जो नालो आद हुयुसि, शदाद पंहिंजो नालो हुयुसि, वॾो बादशाह हो हिन इलाइक़े जो। ही शहर जेको आहे न, इहो शहर उन बदिराए शहर ठहिरायईं, शहर खे सींगारे, दुनिया जहान खां कारीगर घुराए बाक़ाइदे शहर सुहिणो ठाहे। पोइ हणाई इहो बाग़, इन बाग़ लाइ बि दुनिया जहान जा कारीगर हिन घुराया, दुनिया जहान जा हिन कारीगर घुराया, परे परे खां जंहिंजी ख़बर पईसि पई उहे घुराई, पैसो पाणी वांगुरु आहे। हिनखे इहो बाग़ एॾो वणे पियो जो हे इनखे जेको ॿुधंदो हो त बिश्त में बाग़ थींदा आहिनि, हे उन्हनि जहिड़ो हिनखे सम्झण पियो लॻे। अबा उन बाग़ में हिन माड़ियूं ठहिरायूं, नहरूं ठहिरायूं, ऐं ॿियूं जेके बि क़ुर शरीफ़ में अलाह ताला ॿुधायूं हुन जन्नत जे बारे में, उहे सभु शयूं हिन रखायूं। त मां मरण जो इंतज़ारु छो कयां, जो मरण खां पोइ जन्नत वञी ॾिसां। मूंखे पैसो आहे, ताक़त आहे, मां छो न पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वञा। माना हिन इहो कयो, इन जे करे सॼो कयो इहो, हिन तकबर कयो, गुरूर जो कई, रब ॾमरियुसि, रब इन शहर ते गज़ब नाज़िल कयो, जंहिंजे करे सभु माण्हू जेके हुया
सभु माण्हू ख़तमु थी विया, नीस नाबूद थी विया, शहर तोड़े बाग माण्हुनि जी नज़रुनि खां गाइब थी। पर इहे जीअं तो ॾिठो आहे ईअं कॾहिं कॾहिं को भुलियल हूंदो आहे माण्हू, उन भुलियल माण्हूअ खे रब साईं ॾेखारींदो आहे ऐं इहो ॼाणाईंदो आहे त गुरूर ऐं गुनाह जेको आहे त जे कंदव त उनजी सज़ा ई आहे। हाणे हकीम इहा ॻाल्हि करे हिन पोड़े वारी फ़क़ीर इहा ॻाल्हि ॿुधायसि। हकीम चयसि त बादशाह सलामत इहा जो न मां ॻाल्हि ॿुधी, इहा जो मां ॻाल्हि ॿुधी ऐं वरी तोखे ॿुधायमि त जॾहिं मां मिस्र में हुयुसि त मूंखे हज़रत सलेमान वारो किताबु हथु लॻो, तॾहिं मां बि सोचियो त मां छो न वञी रम जो बाग़ ॾिसां। नेठि मां उते वियुसि। हाणे मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते उहो चङी तरह घुमी ॾिठो। पहिरियों भुलियल हुयुसि, नंढड़ो हुयुसि, पोइ चई जॾहिं जादू सिखियुसि पोइ वरी मां पंहिंजे उन इल्म जे ज़ोर ते वञी उहो ॾिठो। शदाद वारी महलात जेका ही मां उन में बि केतिरा ॾींहं वञी रही पियुसि। हिन जे बिश्त जो मां बाक़ाइदे मज़ो वरितो। उते वञी मां उनजे उन तिलसम जो कुझु बि मालूम कयो, जंहिं वसीले हिन इहो बाग़ ठाहियो बणायो ऐं जंहिंजे करे इहो नज़रुनि खां माण्हुनि खां गाइब थी वेंदो। बादशाह जे तूं मूंखे न चई थो त मूंखे अहिड़ी का जाइ ॾे जो मां सुकून सां रहां, बेखुटके को खुटको ई न हुजे, त बादशाह मां तुंहिंजे लाइ अहिड़ो बाग़ ऐं महल ठाहे सघां थो। हिन ई तुंहिंजे शहर में, हिन ई तुंहिंजे शहर जे पासे में मां ऐं साम्हूं जेको जबल आहे, इन जबल ते तोखे मां अहिड़ो बाग़ बाग़ अहिड़ो महल ठाहे ॾेई सघां थो जहिड़ो मां तोखे ॿुधायो, जे तूं चई त मां तोखे ठाहे ॾियां। बादशाह जो ॿुधो अथव, बादशाह त ख़ुशीअ में कपिड़नि में कोन पियो मापे। बादशाह चयसि त यार अलाह तोखे ख़ुशि करे, तूं त वॾे इल्म वारो माण्हू आहे, ॾाढा अजीब ग़रीब हुनर ऐं इल्म बि सिखिया थी, मुंहिंजे लाइ तूं अहिड़ो ठाहे, मां तोखे पंहिंजे बादशाही जो अधु ॾींदुसि। तूं चई थो न इनाम, मुंहिंजो वाइदो आहे तोसां, कसम चई, दस्तावेज़ चई, मां बादशाही जो अधु ॾींदुसि। हकीम चयसि बादशाह सलामत, बादशाही संभाले रखो पाण वटि। हिकु त मां पोड़ो ऐं ॿियो ॾिसींदो मां रहंदो गार में, मां थोरे ते राज़ी रहण वारो, मूंखे तुंहिंजी बादशाही न खपे। ऐं पोइ इनाम जेको तूं चयो न तोखे ॾियां, की हाणे इनाम बादशाह तोखां ॿियो मां कोन थो वठां, बादशाही पाण वटि संभाल। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त जॾहिं न मां इहो जादूअ जो महल जोड़ियां, तुंहिंजे लाइ तयारु कयां, महल इहो ठाहियां जादू वारो, पोइ जॾहिं उन महल में जेको बि पहिरियों जानवर अची उन महल में अंदरि अचे, उहो जानवर ऐं उन ते जेको सामान हुजे उहो मुंहिंजो इनाम आहे। मुंहिंजो भाॻ आहे त कहिड़ो जानवर थो अचे ऐं कहिड़ो उन ते सामान आहे, बादशाही मूंखे तुंहिंजी न खपे। बसि इहो मूंसां वाइदो कर त जेको पहिरियों जानवर उन महल में अचे उहो जानवर ऐं जेको उन ते बार हुजे उन बार समेत उहो मुंहिंजो इनाम। बादशाह सोचियो त हाणे ज़ारा महल जो ठहंदो त उते इहो सामान सड़ा रखबा, उहे ज़ारा जानवरनि ते ढोइबा, भला छा, पर सो बि भले खणी हीरनि जवाहरनि जो हिकिड़ो जानवर हथु अचेसि, मां त अधु बादशाही थो ॾियांसि, हीअ त हल्की ॻाल्हि थो करे। बादशाह चयसि भाउ मूंखे क़बूल आहे। नदियूं चयसि त ठीकु आहे, मां अॼु खां ई कमु शुरू थो कयां। नदियूं बि बादशाह खे चए त मूंखे माण्हू ॾे। हिन जो जेको गार हुयो, उन गार जे मथां जेको जबल बीठो हो न, उन जे चोटीअ ते हिन हिकिड़ी चई त वॾो दरवाज़ो ठाहियो, वॾी गेट ठाहियो। साईं उहा गेट ठही वई, ॾींहं राति कमु पियो हलियो, बादशाह पाणी वांगुरु पैसा पियो हलाए। जॾहिं गेट ठही त हिन उन जे ॿाहिरां हिकिड़ी वॾी जीअं कमान थींदी आहे, कमान वांगुरु उन चोटीअ जे पथर ते कमान वांगुरु हिकिड़ी शइ ठाराए, उन ते हिकिड़ी कुंजीअ जी शिकिल, कुंजी चाबीअ जी शिकिल, उहा हिन हथ सां उन पथर ते कढी।
वरी ॿाहिरीं कमान ते हिन हिकिड़ी हथ जी तस्वीर कढी, ॿाहिरीं कमान ते, कमान जे हिकिड़े पासे ॾांहुं चाॿीअ जी तस्वीर, ॿिए पासे ॾांहुं हथ जी तस्वीर, सॼो तिलसम हिन में ठाहियो। उहो जॾहिं ठहियो त हिन अलाए ॿोली कहिड़ी, उन ॿोलीअ जा ॿ टे लफ़्ज़ जीअं कंहिंखे शुकारो भरबो आहे या फीणो पढ़बो आहे, ईअं हुन ते शुकारी। जॾहिं उहो दर तयारु थियो त हे वरी हेठि हली वियो पंहिंजे गार में, 2 ॾींहं पूरा पंहिंजे वञी गार में बंदि थियो, ॿाहिरि ई कोन निकितो, अलाए छा वेठो पियो पढ़े। बादशाह इंतज़ार में 3 ॾींहं वरी निकितो, अची साॻो ॾींहुं जबल ते चढ़ियो, सॼो ॾींहुं हुते वेही रहियो। जॾहिं ॾींहुं गुज़रियो, राति थी, राति बि चङी गुज़री, त हू तां लथो, सिधो आयो बादशाह जे महल। बादशाह खे चईं त बादशाह, रब जो शुक्र आहे, मुंहिंजो कमु थी वियो पूरो, जेको तो मूंखे कमु ॾिनो हो, मां तुंहिंजो उहो कमु पूरो करे छॾियो। जबल जे चोटीअ ते मां अहिड़ो हिकिड़ो महल ठाहियो अथमि, जंहिं जहिड़ो इंसाननि जे हथनि अॻ में कॾहिं न ठाहियो। उन जे चौधारी बाग बागीचा, हौज़ फुहारा, हमाम, हर क़िस्म जा मां उते ठाहिया। ईअं सम्झ त मां उन जबल ते ॼण हिकिड़ो बिश्त जो बाग ठाहियो, जेको इरम जो बाग ॿुधो थी न, उन जहिड़ो। उन वांगुरु मां हिन खे हिकिड़ो तिलसम जे ज़रिए महफ़ूज़ बि कयो आहे, हिफ़ाज़त में रखियो अथमि, जंहिंजे करे इहो आम माण्हू खे बि ॾिसण में न ईंदो। रुगो हिन खे उहे माण्हू ॾिसी सघंदा जेके हिन तिलसम जे इसरार खां वाक़ुफ़ हूंदा। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयसि त ठीकु आहे, पोइ सुबुह जो हलंदासीं, बाग महल मुंहिंजे हवाले कजां। चई सही। बादशाह खे राति जो ख़ुशीअ में निंड ई कान आई। सुबुह जो सवेर सिज जा कनी मस कढी घोड़े ते चढ़ी, कुझु पाण सां ख़ासि माण्हू वठी, बादशाह उन जबल ते। उहा साॻी जेका शहज़ादी हुअसि, ईसाई छोकिरी, उहा बि बादशाह सां गॾु हिकिड़े घोड़े ते चढ़ियल आई, छो जो ठहराई उन जे लाइ पियो, उहा बि हिन सां गॾु चढ़ियल आई, बादशाह सां गॾु ई हले पई। बादशाह बि घोड़े ते, हुअ वरी ॿिए घोड़े ते। हुन जे गिचीअ में उहा ई साॻी चांदीअ जी सितार पई लड़के। थोरो अॻियां हलिया त नदियूमी बि निकितो, उहो बि हिननि सां गॾु, नदियूमी बि गॾु, नदियूमी पहिरें पंधु हलियो, पहिरें उघाड़ो हिननि सां गॾु पियो हले। हिन जे हथ में तिलसमी लठ हुई, जेका पहिरें ॾींहुं बादशाह वटि दरबार में खणी आयो, उनखे टेक ॾेई पियो हले। बादशाह हेॾे होॾे पियो निहारे त किथे आहे बाग, किथे आहे महल, पर हिन खे त का शइ ॾिसण में ई न आई। नदियूमी चयसि त जेसीं तव्हां इन तिलसमी दरवाज़े जे अंदरि न लंघंदव, इहो जेको दर मां तोखां ठारायो आहे, इन में अंदरि टपंदे न त इन जो बाग बि तोखे ॾिसण में ईंदो, ऐं बाग जो कब्ज़ो बि मां तोखे पोइ ॾींदुसि। दर टपंदे त तोखे इहो महल बि पोइ ॾिसण में ईंदो, बाग बि पोइ ॾिसण में ईंदो, जेको मां दर ठारायो आहे तोखां, सॼो चकर इन में आहे, तूं भले ॻोल्ह, तोखे ॾिसण में न ईंदो। जॾहिं सभु हुन दर जे वेझो आया, वॾो हुन गेट ठारायो, वॾो शाही गेट थींदो आहे, वॾो हुन गेट ठारायो। उते जो पहुता त उहो जेको कमान ते हुन कुंजी छपराई ऐं ॿिए पासे ॾांहुं हथु, त बादशाह खे हिते बीहारे सम्झाए जेके हिन हुते ठाराया। बादशाह खे चई, बादशाह सॼो तिलसम अथई, इहो जेके न मां हिकिड़ो हिन पासे ॾांहुं कुंजी आहे, परे पासे ॾांहुं हथु आहे, इहे जे हिन तुंहिंजे बाग जी ऐं हिन महल जी हिफ़ाज़त सिर्फ़ु इहे 2 शयूं कंदी। सॼो जादू, सॼो तिलसम इन में अथई। हाणे जेसि ताईं उहो परे पासे वारो हथु जेको आहे न, उहो हथु हेठि लही हिन कुंजीअ खे अची न खणंदो न, तेसि ताईं न का इंसानी आफ़त, न की जादू हिन जबल जे मालिक ते को कंट्रोल करे सघनि। इहो हथु लही अचे, अची कुंजी खणे, पोइ सम्झ त जादू ख़तमु, पोइ सम्झ त तुंहिंजे हथ मां हर शइ वई हली। बादशाह हैरान त बराबरि, हे त माना वॾो हुन कमु कयो आहे, हाणे इहो कॾहिं इहो हथु कीअं था लहंदो, हथु लहे वरी फिरी अची कुंजी खणे। बादशाह हिन जे कारीगरी खे, अकुल खे दाद पे ॾिनो। हे ॾिसनि पिया वेठा, हेॾां पासे में उहा ईसाई, उहा बि घोड़े ते चढ़ियल हुजे छोकिरी,
ॿिया नौकर चाकर, हकीम बि बीठो हुजे, बादशाह बि घोड़े ते चढ़ियल हुजे, नौकर चाकर जेके ॿिया अमीर हुया उहे पोयां माना इहे गेट जे ॿाहिरां ई बीठा, अञा गेट में अंदरि कोन टपिया। हुन चयसि गेट में अंदरि टपंदे त तोखे महल बि पोइ ॾिसण में ईंदो, गार बि तोखे पोइ ॾिसण में ईंदो। हे जो वेठा पिया अञा इहे ॻाल्हियूं कनि, रब जी कुदरत अलाए शहज़ादी जंहिं घोड़े ते चढ़ियल हुई उन खे अलाए छा थियो, अलाए का शइ ॾिठई, अलाए को कुझु थियुसि, को जीत चक हयुसि, घोड़े खणी ट्राह खाधो जंहिं ते हीअ चढ़ियल आई, घोड़े खणी ट्राह खाधो, घोड़े ट्राह खाधो, सिधो दर टपी ऐं अंदरि हे उते बीठा ई हुआ दर जे ॿाहिरां, घोड़े ट्राह खाई, टंगू मथे खणी ऐं घोड़ो दर टपी अंदरि वियो। घोड़ो जीअं अंदरि वियो त हकीम दांह कई, बादशाह मूंखे पंहिंजो इनाम मिली, हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर, इहो घोड़ो इन बार समेत मूंखे ॾियणो अथई, छो जो मां तो तूं पियो ॾिए मूंखे बादशाही, मां चई मूंखे बादशाही न खपे, जेको पहिरियों जानवर दर टपी ईंदो मां तुंहिंजे लाइ महल थो ठाहियां, जेको जानवर दर टपी ईंदो उन ते जेको बार हूंदो उन बार समेत मूंखे ॾींदे, मुंहिंजो इनाम इहो, सो बसि मुंहिंजो इनाम इहो। बादशाह अचे त चर्चा थो करे, भोग थो करे हलाए, बादशाह वरी खिले पियो। हकीम चयसि त न बादशाह, मां तोसां मज़ाक कोन थो कयां, तुंहिंजो मूंसां वाइदो थियल हो, मां बि तोखां इहो घुरियो, तो पे ॾिनी बादशाही, मां तोखे यादि कर मां तोखे छा चयो, पहिरियों जानवर जेको टपंदो बार समेत खणंदुसि, तूं पाण ॾिस त पहिरियों जानवर कहिड़ो टपियो आहे, मां त कोन टपायो, पहिरियों जानवर टपियो आहे जेको बार समेत, बार इन ते शहज़ादीअ जो आहे, शहज़ादी समेत, माना हाणे इनाम मुंहिंजो इहो। बादशाह ठहरायो इन जे लाइ हो, बादशाह खे कावड़ ॾाढी लॻी, पर इहो आहे त उहो जादूगर हुयो। बादशाह ईअं मुंहुं ख़राबु करे चयसि तूं चवीं छा थो, तोखे जेकॾहिं घोड़ो खपे त मुंहिंजे इस्तंबल में वञु, उते भला भला घोड़ा बीठा थी, जेको तोखे घोड़ो खपे उहो घोड़ो खण, उहो घोड़ो सॼो तूं खज़ाने सां खणी भर, पर हिन जो नालो न वठि, जो हे सॼो मां सिस्टम करायां त इन जे करे तोखे ख़बर आहे, मां तोखे ॿुधायो न त मां हिन जे करे थो चवां त आख़िरी ॾींहं सुकून जा गुज़ारे। हकीम चयसि भाउ मां पैसा छा कंदुसि, मूंखे तुंहिंजी दौलत जी कहिड़ी ज़रूरत आहे, हज़रत सलेमान वारो किताब मूं वटि कोन्हे छा, इन सां ॾिसींदो मां छा छा कयो आहे, चाहियां त मां सॼी दुनिया जा लिकल खज़ाना हथ करे थो सघां, पर मां अकेलो सिर मां कंदुसि छा, मूंखे तुंहिंजे दौलत जी परवाह न आहे। पंहिंजो वाइदे खे ॾिस, बादशाह जी कौल, बादशाह जो कौल थींदो आहे, तो मूंसां कौल कयो, हाणे उहो पंहिंजो कौल पाड़, बादशाह जी ज़बान पाड़, शहज़ादी ते हाणे मुंहिंजो हक़ थिए, उन मूजिबि हाणे शहज़ादीअ जो मालिक मां आहियां। शहज़ादी हिननि ॿिन्ही खे ॾिसे पई, हिननि जो न इहो ज़िद पाण में थी वियो, बादशाह कावड़जे, हो बि कावड़जे, हाणे तेज़ पिया ॻाल्हाइनि, उहा ॾिसे पई ऐं ॾिसी ऐं खिलण लॻी, हिननि ॿिन्ही खे ॾिसी ऐं खिलण लॻी। बादशाह खे कावड़ लॻी त भला मां हिन जे करे थो कयां, हीअ वरी हेॾे पई थी खिले, पर हे सॼो हथु त हिन हकीम कयो आहे। बादशाह कावड़ में हिनखे चयो, हकीम खे चई त कमीना, भले तो वटि कहिड़ो बि खणी इल्मु हुजे, जादू हुजे, कुझु त तूं ख़्यालु कर त भला मां बादशाह आहियां, तूं मुंहिंजे रयत में थो रहीं, मां तो ते केॾा थोरा कया आहिनि, हे हेॾो तोखे मां बाक़ाइदे केॾो आराम ऐं आसाइश ॾिनी आहे, इन गार में बाक़ाइदे बादशाहनि वांगुरु थो रहीं, ऐं तोखे शर्म कोन थो थिए त मां सम्झी बि थो त हिन सां शादी कंदुसि ऐं तूं उहा मूंखां पियो थो घुरीं, तूं माना मुंहिंजो अदब बि नथो करीं। उहा हकीम खे बि त सही पाण ते नाज़ हो, इल्म ते नाज़ हो, उन चयसि तूं वरी बादशाह मुंहिंजो किथां थी, मुंहिंजे हथ में हज़रत सलेमान जा तिल्स्म आहिनि, तूं मुंहिंजे अॻियां आहीं छा, तूं त हिन नंढड़े मुल्क ते थो हुकुमरानी करी न, ऐं अहमकनि जे बिश्त ते थो मगरूर थिए, बेवकूफ़ न थी, मुंहिंजे अॻियां तूं कुझु बि कोन्हे। ईअं बादशाह खे चई हिन छा कयो, तकिड़ो वञी दर टपी ऐं शहज़ादी जो न घोड़े ते वेठी, शहज़ादी घोड़े जी वञी वाग पकड़े उहा लठ जेका हुयसि जादू वारी, उहा लठ खणी ज़मीन ते हईं, जीअं जो उहा ज़मीन ते हईं ईअं ज़मीन फाटी, ज़मीन फाटी, हकीम शहज़ादी घोड़े समेत
ज़मीन वेरंगी। बादशाह सां गॾु जेके अमीर वज़ीर हुजनि, अजब मां वात पटिजी वियनि त हे छा थियो। वरी जो अञा ॾिसनि त ज़मीन पाण में मिली वई, को निशान का ॾार का शइ कान, ज़मीन जहिड़ी। बादशाह जा होश हवास विया हलिया, खता थी विया बादशाह जा। बादशाह चए त बणा हे माना हिते लिखी वियो। हाणे बादशाह वरी पंहिंजी ताक़त पियो ॾेखारे। बादशाह हुकुम कयो त 1000 शहर में वञो, 1000 मज़ूर वठी अचो, हिन ज़मीन खे खोटाए। 1000 मज़ूर वठी अचो। अब बादशाह हुकुम थियो, देरी कान थी, 1000 मज़ूर अची पहुता। उन जाइ ते जिथे ज़मीन फाटी, बादशाह हुकुम कयो ते खोटे। मज़ूर थी अची लॻा वीचारा, बादशाह हुकुम थियो। पर जीअं जो कोडरियूं बेलचा वग़ैरह जीअं जो हणनि, वाहोला हणनि या इहे कई शयूं हणनि, ज़मीन अहिड़ी सख़्तु सफ़ा पत्थर, जीअं धकु हणनि हिननि जा औज़ार चिबा थी न वञनि। पर किथे किथे जे ज़ोर सां हणनि ऐं को मिसाल हिननि जो औज़ार तिखो हुजे, थोरी ज़मीन अञा खोटिजे, वरी जो वराए अञा ॿिए धको हणनि त वरी ज़मीन पाण में गॾिजी वञे। मज़ूरनि पे कयो पर ज़मीन मज़ूर खोटे न सघिया। किथे का थोरी खोटिजे वरी पाण में मिली वञे। औज़ार हिननि जा चिबा थी विया। मज़ूरनि चयोसीं हाणे तव्हांजो जीअं हुकुम हुजे, तव्हांजे अॻियां असां कमु कयूं था पिया, ॾिसो था अलाए कहिड़ो दिलि समा, ज़मीन खोटिजे कान, जे खोटिजे थी वरी पाण में गॾिजी थी वञे। असांजा औज़ार तव्हांजे साम्हूं सभु चिबा थी विया आहिनि, औज़ार कमु कोन था कनि। बादशाह नाउमीद थी उन गार जे दरवाज़े ते वियो जंहिंमें इहो हकीम पाण रहंदो हो। अचे जो त उहो गार जो दरवाज़ो बादशाह खे ॾिसण में कोन आयो, उहो बि कोन लधो, गुम थी वियो दरवाज़ो। जिथे उहो गार जो दर हो, बादशाह ॾिठो त उते हिन महिल हिकिड़ो पत्थर पियो, गार हुयो ई कोन। जीअं माना इहो नदियूं में गुम थियो, उन सां गॾु हिन जे तिलसम जेको हुयो, जादू जेको हुयो, उहो गुम थी, जेको हिन बादशाह जे लाइ तयारु कयो। बाक़ी आहे त तिलसमी सुवार जेको हुयो बादशाह खे ठाहे ॾिनो हुई, बादशाह पोइ ते ॾिठो त उहो साॻियो बीठो। ऐं उनजो नेज़ो जेको हुयो, उहो नेज़ो हीअं सिधो उन जाइ ते कहीं बीठो हो जिथे हकीम ज़मीन में अंदरि घिरी वियो, जंहिंजो मतिलबु हो त इहो ॿुधाए पियो त तुंहिंजो दुश्मन हिते। पर हाणे त बादशाह कुझु करे ई कोन पियो सघे। बादशाह मोटी आयो। हाणे बादशाह जी ताक़त का शइ ते कमु कान पई अचे, चुपड़ी करे अची वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े ॻोठाणे अची बादशाह खे ॿुधायो त साईं गुज़र राति इन जबल तां मां जीअं अचां पियो राति जो, मूंखे हिकिड़ी भली इमारत ॾिसण में आई, महल ॾिसण में आयो। साईं मां उन में अंदरि जो वियुसि, ॾिसां त हिकिड़ो तव्हां वटि जेको इहो नदियूं में हूंदो हो न, ॾिसां त उहो साॻियो नदियूं में हकीम हिकिड़े तख़्त ते वेठो आहे ऐं हिकिड़ी शहज़ादी आहे, उहा पई सितार वॼाए, हू आवाज़ वॼाए थी, हू हुनजे आवाज़ ते पियो कंधु धूणे। बसि मां ॾिठो, 2-3 मिंट ॾिठमि, मूंखे भउ थियो, मां वरी निकिरी आयुमि। ॻोठाणे जो इहा ॻाल्हि कयसि, बादशाह वरी ॿिए ॾींहं ते आयो उन साॻे हंध ते, घणी ॻोल्हा कई पर को पतो, को निशान, का शइ खुर पहिरीं न। सफ़ा जबल लॻो पियो आहे, का को शइ ॾिसण में कान। बादशाह कावड़ बि, ॾुख बि। बादशाह ईअं सम्झ ॼण अधु चरियो थी वियो। बादशाह जो अकुल कमु, बादशाह खां आराम फिटिजी वियो, बुख ख़तमु थी वई, ख़ुशियूं ख़तमु थी वई, चिड़चिड़ियो थी वियो, दरबार छॾे ॾिनई। पाड़े वारा जेके बादशाह हुया, जिन खे अॻ में हिन पंहिंजे तिलसम जे ज़रिए ज़ोर सां शिकस्तूं पे ॾिनियूं, हाणे जो उन्हनि खे ख़बर पई त उहो वियो हलियो जंहिं सॼो हिनखे सिस्टम करे ॾिनो, उहे ॾाढा ख़ुशि थिया। सभु ॿधी करे चौधारी हिन जे मुल्क ते काहे आया, कंहिं कहिड़ी कुंड फतेह कई, कंहिं कहिड़ी कुंड फतेह कई। बादशाह वञी बाक़ी रहियो पंहिंजे शहर में। ॾाढो बादशाह जो आख़िरी वक़्तु ॾुखियो गुज़रियो। बाक़ी हयाती जा ॾींहं ॾाढे ॾुख ऐं अज़ाब में बादशाह गुज़ारिया। आख़िर बादशाह बि मरी वियो, पोइ बादशाह खे बि उते ॾकनि।
हाणे उन हादसे खे 100 साल गुज़रिया, 100 साल उन हादसे खे गुज़रिया, बादशाह मुए खे हकीम गुम थियण खे 100 साल गुज़री विया। ओ उन साॻे जबल ते वरी ॿियो बादशाह थियो, हिन जे मरण खां पोइ ॿियो बादशाह थियो, वरी ॿियो बादशाह थियो। उन साॻे जबल ते हिकिड़ो महल ठहिरायो जंहिंखे सॼई कसर अल हमरा, कसर चवंदा आहिनि महल खे, अल हमरा। इहो अल हमरा एॾो मशहूरु आहे, लाहौर में बि अल हमरा अथव। अॼु बि यूट्यूब ते तव्हां सर्च कंदव स्पेन में त अल हमरा महल आहे अॼु बि, जेको उन बादशाह ठहिरायो। बाक़ाइदे उन बि जीअं ॿुधो हो उन हिसाब सां उहो बाग ठहिरायो, बाग इरम जे नमूने। उहो तिलस्मी दरवाज़ो अञा उन महल जे अॻियां लॻो पियो आहे। उन में उहो हथु कुंजी वारो ऐं हथु ऐं कुंजी उहे साॻियो उन तिलस्म जे ज़ोर ते उहे अञा उन साॻी जाइ ते बीठा आहिनि। उन किले वारो जेको वॾो दरवाज़ो आहे उहो अञा बि पियो थो ॾिसिजे, बाबे अब्दुल जे नाले सां मशहूरु आहे। माण्हू इहो था चवनि त उहो साॻियो पोढ़ो नजूमी हकीम उन दरवाज़े जे हेठां पंहिंजे ज़ेर ज़मीन महलात में पंहिंजे तख़्त ते वेठो आहे, ऐं हूअ जेका शहज़ादी आहे उहा वेठी थी सितार वॼाए, उन जो आवाज़ ॿुधी पियो त ख़ुशि थिए। उतां जी हवा जेका आहे उन हवा में ई अहिड़ो असरु आहे, जेको माण्हू उते ॾींहं जो वञी वेहंदा आहिनि उन्हनि खे बि ॼण पिनकी अची वेंदी आहे। उन को हकीम जो तिलस्म आहे अॼु ॾींहं ताईं। क़दीम रिवायतुनि खां मालूम थिए थो त इहा हालत उन हंधि हमेशह क़ाइमु रहंदी थी पई अचे। उहो नजूमी ऐं हकीम ऐं उहा शहज़ादी, नजूमी हकीम ऐं उहा शहज़ादी हिक ॿिए जे संगत में ॾाढा ख़ुशि ऐं मस्तु रहंदा था पिया अचनि। रब ॼाणे माण्हुनि जो चवणु आहे त जेसि ताईं क़यामत क़ाइमु थींदी या जेसी को तिलस्मी हथु फिरी वञी कुंजी खणे त इहो तिलस्म टुटे, न त इहो ईअं पियो हलंदो।